सिंध हुकूमत बरसातुनि दौरान अवाम जे जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ तैयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। मकानी इदारनि जे अमलदारनि जूं मोकलूं रद्द कयूं वियूं आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ऐं मकानी इदारनि खे हिदायत कई आहे त बरसात जो पाणी फौरी तौर कढण जा इंतज़ाम कया वञनि। सिंध जे सीनियर वज़ीर शहजल इनाम मेमण जो बयान। संदसि चवणु आहे त हेठाहीं वारे इलाइक़नि में डिवॉटरिंग पंप्स जी फ़रहामी हर सूरत में यकीनी बणाई वञे। कराची जे ओल्ड सिटी एरिया में 59 ख़तरनाक इमारतुनि जी निशानदही थी आहे। 10 इमारतुनि खे क़ौमी असासो करार ॾिनो वियो आहे। 19 जुलाई 1945 कश्मीरियुनि जो पाकिस्तान सां अलहाक़ जो ॾियारो कश्मीरी अॼु योमी अलहाक़ पाकिस्तान मल्हाए रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 10 लख भारतीय फ़ौजी बि कश्मीरियुनि जी आज़ादी वारे जज़्बे खे न दॿाए सघिया। कश्मीर मसइले जो पुरअमन हल ई ख़िते जी अमन जी ज़मानत आहे। कश्मीरियुनि जो टियों नस्ल बि हक़ ख़ुद इरादियत लाइ पुरज़म आहे। सॼे मुल्क में मॉनसून बरसातुनि जो चोथों सिलसिलो सुभाणे खां शुरू थींदो। सिंध, पंजाब, केपी ऐं बलूचिस्तान जे केतिरनि इलाइक़नि में शदीद बरसातुनि ऐं आंधारी जो इम्कान। एनडीएमए हाई अलर्ट जारी करे छॾियो। सिंधु दरिया में मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿोॾि जी सूरतहाल पैदा थी वई। पंजाब जे इलाइक़े में चकवाल ऐं जहलम में ज़ोरदार बरसातुनि सां केतिराई रोड तबाह थी विया हेठि अची विया। चकवाल में 450 मिलीमीटर बरसात खां पोइ 32 रोड मुकमल तौर तबाह थी विया। बोर्ड जे पाणीअ में राब्ता पुलूं बि लुड़ी वयूं। सॼे सूबे में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। मंडी बाउदीन में बोर्ड में फाथल ख़ानदान खे बचायो वियो ऐं केतिरनि ई माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। सरगोदा में दरिया किनारे आबाद 40 खां वधीक ॻोठनि मां केतिरनि ई ख़ानदाननि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। जेलम में शदीद बरसातुनि सबबि 4 यूसी सख़्तु मुतासिर थियूं। माण्हू दरबदर थी विया। गिटिन में पाणी बीठल। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप भारत जे कूड़ तां पर्दो हटाईंदे चयो आहे त पाकिस्तान भारत सां जंग में 5 जहाज़ किराए विधा हुआ। दुनिया जूं केतिरियूं जंगियूं रोकण ते फ़ख्रु आहे। पाकिस्तान ऐं भारत विच में ख़तरनाक जंग जो ख़ात्मो कयो। ॿिन्ही मुल्कनि में सूरतहाल इंतिहाई ख़राब हुई। एटमी जंग जो ख़तरो हो। ॿिन्ही मुल्कनि खे वापार जो मशवरो ॾिनो।